प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़ रेड। नाज़रीन, पीटीआई हुकूमत जो पहिरें ॾींहं खां इहो दावा रहियो आहे त कंहिंखे बि NRO न ॾिनो वेंदो, बल्कि इमरान ख़ान त इन हद ताईं चवंदो रहियो आहे त मुशर्रफ जे दौर में ॾिनल NRO पिणु ग़लति हो। पर अॼु PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी असेंबली जे फ्लोर ते हुकूमत इहो इल्ज़ाम मढ़ियो आहे त हुकूमत भारतीय जासूस कलबाशण यादव खे NRO ॾियण जी कोशिशि करे रही आहे। गॾोगॾु हुकूमत पारां मालम जब्बा BRT बिलियन ट्री मनसूबे जी करप्शन ते पिणु NRO ॾिनल आहे। हाणे केरु कंहिंखे NRO थो ॾे ऐं केरु कंहिंखां NRO वठणु थो चाहे, अॼोके प्रोग्राम में इन ते ॻाल्हाइबो। ऐं गॾोगॾु ॻाल्हाइबो त क़ौमी असेंबली जी पार्लियामानी कमेटी हिकु कानून वारी आहे, उन अॼु नेब जे कानून में तरमीम लाइ 20 रुकनी कमेटी जोड़ी आहे। शाह मोहम्मद कुरैशी जी सरबराही में हिन कमेटी जो अॼु पहिरियों इजलास पिणु थियो आहे। हाणे सुप्रीम कोर्ट ऐं अपोज़िशन जी तनक़ीद खां पोइ छा हुकूमत इन ॻाल्हि ते राज़ी थी वई आहे त नेब जे कानून में तरमीम कजे, ऐं अगरि तरमीम थिए थी पई त उहा कहिड़ी हूंदी? इन्हनि ॿिन्हिनि मौज़ुअनि ते ॻाल्हाइबो। ऐं असांखे इन्हनि मौज़ुअनि ते ॻाल्हाइण लाइ हिकु महिमान हूंदा अॼोके प्रोग्राम में। उहे वीर जी कोहली आहिनि, पाण पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि ऐं इंसानी हक़नि बाबति वॾे वज़ीर जा सलाहकार आहिनि। खियलदास कोस्तानी क़ौमी असेंबली जा मेंबर आहिनि ऐं मुस्लिम लीग नून जा अॻवान आहिनि। ऐं मैडम नुज़रत पठान पाण तहरीक इंसाफ़ जी अॻवान बि आहे ऐं क़ौमी असेंबली जी मेंबर बि आहे। असां टिनि मुज़िज़ महिमाननि खे भलीकार कयूं था पिया। वीरजी साईं, केरु कंहिंखे थो NRO ॾे? NRO जो मामिलो त काफ़ी ॾींहंनि खां हले थो पियो, पर अॼु हिकु बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब इहो चयो आहे त हुकूमत कोशिशि पई करे कलभूषण खे NRO ॾियण जी, ऐं जेके ॿिया हुननि जा मनसूबा आहिनि उन्हनि खे त पहिरियां ई NRO ॾिनल आहे, त पोइ केरु कंहिंखे थो NRO ॾे? महिरबानी असद साईं, ॻाल्हि इहा आहे त मौजूदा जेका गवर्नमेंट आहे, असांखे एतिराज़ इन ॻाल्हि जो आहे जो सिलेक्टेड गवर्नमेंट शुरू खां वठी सिलेक्टेड कमु ऐं टारगेटेड कमु कया आहिनि। अच्छा, पहिरें ॾींहं खां वठी चवंदा NRO किसी को नहीं दूंगा, किसी को नहीं दूंगा, लेकिन शुरू खां वठी NRO ॾींदो आहियो। जेको तव्हांखे यादि हूंदो, कल्ह को ॾींहुं आहे जॾहिं कंटेनर ते हूंदो हो त जिन खे ही चवंदो हो पंजाब के सबसे बड़े डाकू, पर जीअं हू इक़्तिदार में आयो त जेको हुन जे टोले में शरीक थी वियो सो खीर सां धोपिजी वियो, पाक साफ़ थी वियो। जेको हुनजी पार्टी में न वियो, हुन सां इतिहाद न कयो, उहे टारगेट ते रहिया पहिरें ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं। पहिरें ॾींहुं वठी जिन खे वॾा डाकू पिया चया उनखे NRO ॾेई पंहिंजो शामिलु कया। ऐं हिन पहिरें ॾींहुं हिन जो बयानियो इहो हूंदो हिन गवर्नमेंट जो त असां कंहिं बि आज़ादु उम्मीदवार खे न वठंदासीं, पर ॾींहुं राति हेलीकॉप्टर जंहिं टैक्सी वारे तरीक़े सां हलियो पिए, नेठि उन सभिनी खे इकट्ठा करे उनखे इहो ॿियो NRO थी वियो। उनखां पोइ हिन चयो त असां किसी को NRO नहीं देंगे, किसी को NRO नहीं देंगे, पर जेॾी महिल वरी बिज़नेस में आयो त वरी हिन पाण चयो त मूं कुझु दोस्तनि खे असां MST ॾिनी आहे। ठीकु आहे न? इन खां अलावा ॾिसो, हिन पाण चवंदो रहियो त हिते वॾा वॾा माफ़िया आहिनि, चीनी माफ़िया, आटा माफ़िया, फलाना माफ़िया। कंहिं हिननि खां पुछो भई माफ़िया केरु आहिनि? चए हमें पता है लेकिन उसका हम नाम नहीं ले सकते। अच्छा, फाइनली उन्हनि खे बि NRO ॾेई हिन पंहिंजो हथनि सां रुख़सत करे उहे माण्हू जिन ते अञा ताईं को केस दाख़िल न थियो आहे, जंहिं ते अञा ताईं को रेफरेंस ठहिया ई कोन्हनि या पुराणा रेफरेंस पिया आहिनि, साबित काशे न थी आहे, पर जिन ते साबित थी ऐं कमेटी ॿुधायो त हा हे करप्शन में इन्वॉल्व आहिनि, त चीना असां वरी हिन जो वरी बि वधीक जेको इन्वेस्टिगेशन करायूं था। वरी ॿीहर इन्वेस्टिगेशन में उहो साबित थी वियो त चई हाणे न असां 35 साल खां पोइ शुरू कराईंदासीं, ऐं पोइ वरी जी साबित थींदो, पोइ उन खां पहिरीं न उन्हनि खे जेको आहे सो न किथे क़ैद करायो, न को गिरफ़्तार थिया, ऐं न कोई उन्हनि खे ॿाहिरि निकिरी वियो आराम सां, उन्हनि खे रस्तो ॾिनो वियो, इहो वे आउट ॾिनो वियो जो कोई NRO हो। इन खां अलावा जेके मामला हुया, तव्हां ॾिसो BRT केस जेके वॼु बिलावल साहिबु ॻाल्हायो आहे, 10-15 केसनि जो ज़िक्र कयो आहे। समूरनि केसनि ते माना नेब जो नोटिस न वठणु माना NRO आहे। अच्छा, ऐं सिर्फ़ु ॻाल्हि उते ख़तमु नथी थिए, नेब जो चेयरमैन चई चुको त अब हवा का रुख तब्दील हो रहा है। इट मीन्स के पहिरीं हवा जो रुख ॿियो किथे हो, ऐं उनखां पोइ जॾहिं हवा जो रुख तब्दील थियो त कुझु ॾींहंनि खां पोइ चयो त जेकॾहिं हुकूमत वेठल माण्हुनि जे ख़िलाफ़ का गिरफ़्तारी कंदासीं त हुकूमत किरी पवंदी। केरु पियो चवे? नेब चेयरमैन। ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ छा थियो जो हिकिड़ी वीडियो ज़ाहिर थी, ऐं उनखां पोइ नेब उहो ॾींहुं दंग, अॼु ॾींहुं दंग जीअं चवनि पिया तीअं उहो हले पियो, जंहिंखे टारगेट बणाइनि पिया। तव्हांखे मीर शकील जो यादि हूंदो, 35 साल पुराणो केस, अञा ताईं को केस दाख़िल कोन थियो आहे। साबिक़ सदर प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहिबु, को केस साबित कोन्हे। साबिक़ ॿिए वज़ीर आज़म, को केस साबित कोन थियो, को कोर्टनि में हलनि पिया, अंडर ट्रायल आहिनि। पर ॻाल्हि आहे त उनखां पहिरीं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो, ऐं जेके बि हिन सां गॾु शामिलु थिया, इतिहादी थिया या आज़ादु उम्मीदवार शामिलु थी विया, या जिन ते साबित बि थी वियो, पर को माण्हू गिरफ़्तार न थियो। ऐं सुप्रीम कोर्ट चवंदी रही
वरी त भई तव्हां ॿाहिरि पिया मोकिलियो ऐं हे सुप्रीम कोर्ट चयो आहे त तव्हां नेब खे टारगेट बणाए अपोजिशन जा कन मरोड़ कई आहे, इहो संसद इन खां वधीक पोइ अञा केरु चवे। पर सुप्रीम कोर्ट खां मथे को ऑथेंटिक ऑफिसर आहे छा? वारो मामलो आहे, इन ते तव्हां इन ते कीअं था इल्ज़ाम मड़े छॾियो त कुलभूषण खे हुकूमत एनआरओ ॾियणु चाहे थी? असांखे पहिरियों ॾींहं खां ख़बर हुई, जंहिं ॾींहुं ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान कहिड़े हिसाब सां कहिड़े लॉजिक में ऐं कहिड़े मुंहं सां पे चयो त जेकॾहिं मोदी खटे आयो त सभु कुझु ठीकु थी वेंदो, कश्मीर जा मसइला हल थी वेंदा। मोदी खटे आयो, कश्मीर जेका ख़ासि हैसियत उहा ख़तमु करे छॾी ऐं सॼी दुनिया में जेको आहे सो असांजो जो कश्मीर काज़ हो, जंहिं पाकिस्तान जी रियासत उन में जेका बि हुकूमत आई पई उन साॻी स्टैंड ते खणी अॻिते पे वई, उन सभिनी खे ख़तमु करे ऐं पछाड़ी जो आयो। जॾहिं मां लाहौर अची लथो त ॾाढा दोहल ऐं शहनायूं ऐं वेलकम थियो ऐं कुझु ॾींहं खां पोइ चयो त हाणे हीअं कंदासीं त जुमे जे ॾींहुं 2 कलाक बीहंदासीं उस में, कश्मीर सां यकजहती कंदासीं। कुझु ॾींहं खां पोइ जुमे जा ॾींहं 2 कलाक ख़तमु थी विया, कश्मीरी सूरनि में आहिनि ऐं जेके माण्हू असांजे मुल्क जे अंदरि पाण क़बूल था कनि त असां दहशतगर्दी कई आहे, असां जासूसी कई आहे, ऐं उहे माण्हू जेके जिन अटैक कया असांजे मुल्क जे अंदरि ऐं असांजे मुल्क जे हदनि जे अंदरि अची किरिया, उन्हनि खे चाहे प्यारे वापसि मोकिले छॾियो ऐं हिननि खे सॼी दुनिया में हिननि पहिरीं चयो पियो त असां हिननि खे का बि अहिड़ी क़िस्म जी फैसिलिटी, पर अॼु उन्हनि जे लाइ ऑर्डिनेंस ठहिया आहिनि। ठीकु आहे, पार्लियामेंट मौजूदु आहे, असांजा ॿ मौजूदु MNA ॿुधनि पिया। ॻाल्हि आहे त जेकॾहिं MNA नेशनल असेंबली जे हूंदे जेकॾहिं सदर को ऑर्डिनेंस जारी थो करे त इहो सम्झो त पार्लियामेंट ते सम्झो त उनजो छा चइजे हिकिड़ो कारो दाग हुनखे चैलेंज करण जे बराबरि आहे। पर ॻाल्हि इहा त हीअ हुकूमत अॼु जी ॻाल्हि न आहे, हीअ जॾहिं मुखालिफ़ धुर में हूंदा हुआ, कंटेनर ते हूंदा हुआ, तॾहिं हिननि पार्लियामेंट ते लानतूं विधियूं ऐं अॼु जॾहिं हुकूमत में आहिनि तॾहिं पार्लियामेंट खे बाईपास करे ऑर्डिनेंस उहे केसिस जेके PTI जे माण्हुनि ते आहिनि उते ॼण नेब भी ख़ामोश आहे, हुकूमत भी ख़ामोश आहे, बाक़ी हिकु अपोजिशन आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेके केसिस आहिनि उते नेब भी एक्टिव आहे ऐं एहतसाब भी थिए पियो। रुगो एहतसाब कोन पियो थिए, अच्छा रुगो ॾिसो अञा इन्वेस्टिगेशन थी न आहे, माण्हू अञा ताईं साबित का शइ थी न आहे, रेफरेंस अञा ठहिया ई कोन्हनि, माण्हू गिरफ़्तार आहिनि पहिरें ॾींहं खां वठी। अच्छा ठीकु आहे, इहो ई पुछंदासीं नुज़रत पठान साहिबा खां। नुज़रत साहिबा, वीरजी कुली साहिबु चवे पियो त जेके BRT आहे, मालम जबा केसिस आहिनि उते त हुकूमत या NRO ॾिनल आहे, लुकियल छपियल न आहे, पर हीअ त शुरू खां वठी त वीरजी कोहली साहब त हिकु वॾी लाइन डिक्लेयर कई आहे त हिननि जाइनि ते त ऑलरेडी NRO ॾिनल आहे, बाक़ी के अपोजिशन जे ख़िलाफ़ केस बि नथा थियनि, पोइ बि एहतसाब जो अमल शुरू थो थी वञे। हिकिड़ो स्टीरियोटाइप जी स्टेटमेंट ईंदी आहे सभिनी जे तरफ़ां। अच्छा उहो इहा ऐं कंहिं बि हिन जे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नुमाइंदे सां गॾु वेंदी आहे, इहे ई लफ़्ज़ मूंखे ॿुधणा पवंदा आहिनि, इहे ई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, इन खां वधीक न वटि ॿियो कुझु आई कोन्हे। ऐं ज़्यादा पॉलिटिक्स में इल्ज़ाम तराशी हूंदियूं आहिनि, पॉलिटिक्स में जेको आहे सो मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हां? जी जी जी। त ॿिए पासे माण्हू खे हीच करणो आहे, ॿिए माण्हू खे ज़लील करण जी कोशिशि कई वेंदी आहे, इहा हूंदी आहे सियासत। ऐं जेके अपोजिशन में हूंदा आहिनि उहे ॿिए मुखालिफ़ माण्हू जी हर शइ खे खड़ी हुनखे स्याह सफ़ेद करे अछो रंग ॾेखारे कारो रंग ॾेखारे, हुनजी मर्ज़ी हूंदी आहे त हू जंहिंखे जेतिरो ॻाल्हाए सघनि था ॻाल्हाए सघनि था, हिननि जी ज़ुबान खे कंट्रोल नथो करे सघे। ऐं त उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सुञाणे थी, जेका बेनज़ीर साहिबा जी हुई, उन में लफ़्ज़नि जी पीहक हूंदी हुई, उन में अदब हूंदो, उन में एतिराम हूंदो, उन में हिकिड़ो तनक़ीद बि हूंदी त हिकिड़े एतिराम जे दायरे जे अंदरि हूंदी हुई। ख़ैर उहा त हिकिड़ी पीपल्स पार्टी हुई। हीअ जेका पीपल्स पार्टी आई आहे, ऐं त हैरान हूंदी आहियां जॾहिं बिलावल खे असेंबली में ॾिसंदी आहियां, मूंखे उन में इलाही शक्ल सां मोहतरमा साहिबा सां मिलंदो हूंदो सभु कुझु, पर सोच उनजी उते जेके इर्द गिर्द जेके नंढड़ा नंढड़ा माण्हू वेठा अथनि न, जेके हुनखे फीड कनि था, जेके हुनखे लिखी ॾियनि था, जेके हुनखे सम्झाइनि था, हीअ उन्हनि ते, हालांकि हू तबियत न अहिड़ो न हूंदो, पर जेको हुनखे चयो थो वञे, छो त हू कंटिन्यू 2 सालनि में कुझु MNA, सभिनी जी ॻाल्हि नथी कयां, कुझु MNAs अहिड़ा आहिनि जेके बिल्कुलु नेगेटिव पॉलिटिक्स करे रहिया आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी में। हू सम्झंदा त अपोजिशन जो मक़सदु इहो आहे त ॿिए खे ज़लील कजे, ॿिए खे उघाड़ो कजे, ॿिए खे जेतिरो थी सघे, इहे कोन हूंदो आहे। इलाही सीनियर माण्हू हूंदा आहिनि, ऐं ख़ासि करे अदा खुर्शी शाह जॾहिं जेल में वियो आहे त उन खां पोइ त हीअ त या वस्त थी विया आहिनि, हीअ त मालिक थी वियल आहिनि जेके हुते मौजूदु आहिनि माण्हू। सो काफ़ी कुझु तब्दीली मूं बि ॾिठी आहे। बाक़ी रहियो त मूंखे यादि आहे बेनज़ीर साहिबा जी टीजे ते आसिफ ज़रदारी साहिबु जॾहिं वसियत ॿुधाई पे त उन अची चयो हो त बेनज़ीर भुट्टो साहिबा जी जेका कातिल पार्टी आहे उहा काफ लीग आहे, अॼु खां काफ लीग कोन चइबो, कातिल लीग चइबो हुनखे। जी बिल्कुलु ठीकु है।
ऐं पोइ वरी उन ई कातिल लीग जे माण्हू खे डिप्टी प्राइम मिनिस्टर बि कयो वियो। इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि कयो। पोइ वरी चयूं त मुफ़ाहमत सां असीं पॉलिटिक्स करण पिया चाहियूं ऐं मुफ़ाहमत में एॾी मुफ़ाहमत कई वई। नुसरत साहिबा मां चयो पिया त काफ लीग सां कोई इत्तेहाद हो, उहो एनआरओ हो, मुफ़ाहमत वारी पॉलिसी बि एनआरओ हुई। ॾिसो न तव्हां पाण मूं त कोन उहा तकरीर विसारी आहे ज़रदारी साहिब जी जेका बेनज़ीर साहिबा जी टीजे ते बीच ते हिकिड़ो लेटर ॾेखारियो हूंदी वसियत आहे ऐं अॼु खां चेयरमैन फलाणो 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 थींदो माण्हू थींदो ऐं उनखां पोइ जेको आहे सो असां बेनज़ीर जे कातिल लीग सां असां मुक़ाबिलो करण वारा आहियूं ऐं छक इलेक्शन जा ॾींहं आया, इलेक्शन थी, डिप्टी प्राइम मिनिस्टर बि थी वियो हुयो कातिल लीग वारो। बेनज़ीर साहिबा इंडिकेट बि कयो नालो FIR में। वॾे खां वॾो NRO त हिननि पाण ॾिनो। अच्छा जॾहिं शुरूआती जेके ख़ुदि फरियादी हुआ उहे जॾहिं ख़ुदि ई जेके मुलज़िमनि खे मुजरिमनि खे ॾींदा वञनि पंहिंजो NROs त पोइ इहो परवेज़ मुशर्रफ NRO ॾिनो। घणे खां घणो फ़ाइदो इलाही जमायतुनि खे पियो हूंदो। लेकिन आउं सिर्फ़ु छो त मूंखे ख़बर न आहे त हिननि में असांजी पॉलिटिक्स में मुंहिंजी पॉलिटिक्स में ठहराव थियो आहे इन करे तव्हां मूंखे को शौक़ु कोन्हे तव्हां बदतमीज़ी सां कंहिंसां ॻाल्हाया या कंहिंजी पॉलिटिकल पार्टी जी। ॾिसो लीडरशिप सभिनी खे वणंदी आहे। असांजी लीडरशिप असांखे वणंदी हूंदी, हिननि जी लीडरशिप हिनखे वणंदी हूंदी, खेल खे बि पंहिंजी लीडरशिप वणंदी हूंदी। उन करे जॾहिं वणंदी आहे त पोइ उनजी का कमज़ोरी कोताहियूं असांखे नज़र न ईंदियूं आहिनि। पर जॾहिं ॿिए जी लीडरशिप ते असां हिकदमि आङूर खणी वेंदा हलिया आहियूं। मुंहिंजे ख़्याल में जेको गुलबशन वारो मैटर थियो आहे इहो असांजो खातो खोलियल कोन्हे। इहो जिन जो खातो खोलियल आहे उहो पाण खेल तव्हांखे ॿुधाईंदो त कंहिंजो आहे। शेरी मज़ारी साहिबा ऐं ख़ुदि शेरी रहमान साहिबा इहे ॿई ॼणियूं ऐं नवीद कमर साहिब जो जेको असेंबली जे स्टैंडिंग कमेटी में साबिक़ा जेको स्टैंडिंग कमेटी हुई उन में जेको हुननि जो मौक़ुफ़ हो त बाबा ही केस तव्हांखे खणी वञण ई न खपे। ठीकु आहे। ऐं उहो जॾहिं खणी वेंदा त पोइ तव्हां हुननि जे डिस्पोज़ल ते हूंदा न। जॾहिं हुननि जे डिस्पोज़ल ते हूंदा त हुननि जा जेके डिसीशन्स आहिनि उन इदारे जी हेॾी वॾी डिसीशन खां पोइ तव्हांखे उहा आणी पवंदी। ऐं ऑर्डिनेंस को अॼु कोन आयो आहे, इजलास दौरान ऑर्डिनेंस ख़तम थिए पियो उनखे ताईं खयो पिया अचो भई हुनखे एक्सेस कयो। पर नुसरत पठान साहिब अॼु बिलावल साहिब जेको चयो आहे त BRT मालम जबा ऐं जेके ॿिया मामला आहिनि उन्हनि ते हुकूमत जो NRO ॾिनल आहे। बिलावल साहिब हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जो लीडर आहे। ठीकु आहे। उनखे फेस सेविंग जे लाइ कुझु न कुझु त ॻाल्हाइणो पवंदो न। जेकॾहिं हिननि खे माल जबा मां या मेट्रो मां या को करप्शन थिए पई फेडरल गवर्नमेंट में, मौजूदा फेडरल गवर्नमेंट में का करप्शन थिए पई त तव्हां महिरबानी करे नेब ॾांहुं वञो, नेब खे एप्लीकेशन्स ॾियो। तव्हां वञो ऐं हुनखे चयो ॾिसो हिननि खे 2 दफ़ा मौक़ा मिलिया ॿिन्ही पार्टियुनि खे त तव्हां नेब जी जेके ग़लती नेब हिननि ॿिन्हिनि जी अंडरस्टैंडिंग सां ठही। ठीकु आहे। उहे हुननि खे रोकींदा हुननि खे रोकींदा। असां त अचूं पिया नेब में अमेंडमेंट करण लाइ त बाक़ी जेको ही ज़लील करे थी नेब पॉलिटिकल माण्हू खे उहा ज़लालत घटाए वञे। इहो जेको आऊं ख़ुदि इलाही नेब जे क़वानीन खे पसंदि कोन कयां थी ऐं मूंखे लॻे थो त इहो वायलेशन आहे ह्यूमन राइट्स जी। जॾहिं तव्हां हिकिड़े माण्हू खे जेको आहे सो बार बार मीडिया ते ज़लील कयो ऐं बाद में चयो त भई उहो बेगुनाह माण्हू हो त इहो आऊं त ख़ुदि इन शइ जी आहियां त तरमीम थियणु खपे। ऑर्डिनेंस ऐं पंहिंजो नेब कानून में हुजणु खपे। को जॾहिं रेफरेंस ताईं पुॼी वञो लिया पोइ न माण्हू खे अरेस्ट कयो। अरेस्ट करे पोइ तव्हां हुनखे कयो। तव्हां ही 4 महीना पहिरीं जेको मीडिया ट्रायल कयो था इहो कंहिंखे बि माना न अपोजिशन मां कंहिंखे पसंदि हूंदो न असांखे कंहिंखे पसंदि ऐं कंहिं बि सेंसिबल माण्हू खे पसंदि न आई आहे शइ। ठीक है। खेलदास कोसानी साहब नुसरत पठान साहिबा चयो थी पई त नेब त हिननि जो इदारो ठहियल आहे, उनजे बावजूद भी नेब जेको सियासी माण्हुनि सां करे पई, का तज़लील थिए पई, उहा उनखे पसंदि न पई करे। असद मुमताज़ ॾिसो नेब जो इदारो ठहियल आहे आमिर मुशर्रफ जो। कंहिं बि सियासी पार्टियुनि में न ठाहियो। मुशर्रफ जे दौर में 2002 में ठहियो ऐं उहो मुसलसल तव्हां ॾिठो। ऐं नेब ते जेकॾहिं आऊं ॻाल्हायां या अदी नुज़रत ॻाल्हाए या वीरजी ॻाल्हाए, पर तव्हांखे 2 ॾींहं पहिरीं जेको साद रफ़ी केस में सुप्रीम कोर्ट जो जेको तफ़सीली ज़मानत वारो जेको तहरीरी फ़ैसिलो जारी थियो उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में नेब जेको हिकिड़ो ज़ाहिर थी चुकी त नेब हिकिड़ो सियासी इंतकाम लाइ जेको इस्तेमालु थींदो रहियो। ही कारो कानून आहे ऐं ही नेब जेकी
मौजूदा गवर्नमेंट जी जो नेक्सस आहे नेब न्याज़ी नेक्सस जंहिंखे असां चऊं था उहो बि चिटो थी वियो। हाणे उन खां पोइ सभु बैच बंदि थियणु खपनि त नेब छा आहे, नेब छा कयो। आउं सम्झां थो हिन खां वधीक हिकिड़ो फोरम जेको पाकिस्तान जी आला अदालत सुप्रीम कोर्ट, जंहिंमें इन ई सुप्रीम कोर्ट में असांजे ख़िलाफ़ फैसला बि आया, इन ई सुप्रीम कोर्ट जेको कयो त आउं सम्झां थो कारो मोह करे छॾियो हिन नेब जो ऐं हिन गवर्नमेंट जो बि। हिन खां पोइ हाणे को वधीक मूंखे ॻाल्हाइण जी। अच्छा खीलदास साहब, तव्हां चओ पिया त नेब हिन वक़्त ताईं जेको कुझु करे पई उहा हुकूमत सां सलाहकार आहे, हुकूमत जी उन में राज़पो आहे या हुकूमत जी डायरेक्शन आहे जंहिं ते नेब अमल बि करे? बिल्कुलु, नेब वज़ीर आज़म हाउस मां जेको सो डिक्टेट पई थिए, नेब ब्लैकमेल पियो थिए नेब चेयरमैन। ऐं आउं चवंदुमि मुंहिंजी ॻाल्हि सां जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जो जेको पहिरीं फ़ैसिलो तव्हां जेको सॼी दुनिया जे अॻियां आहे, उन खां पोइ इहो त हिन में का राज़ रहियो ई न आहे न। हाणे ॻाल्हि इहा आहे त ॾिसो नज़रत इहा ॻाल्हि थी की ग़लतियूं असां PML हुनजे पीपल्स पार्टी असां खां थियूं त असां में तरमीमूं हिन में न कयूं, हिन में सुधार न, नेब कानून में असां तब्दीली न कई, हिनखे ख़तमु न कयो, इहे असां ग़लतियूं कयूं आहिनि। ॾिसो असां आउं बि मञा थो, असांजी पार्टी मञे थी त उन जो मतिलबु न आहे त हीअ साॻी गवर्नमेंट खे ईअं ई ग़लतियूं करणु खपनि। त हिन गवर्नमेंट खे बि इहो सम्झणु खपे अॼु जेके हेतिरा केसिस नथा खुलनि पर फाइलूं मौजूदु आहिनि नेब में, अॼु न त सुभाणे जीअं अॼु असांजे ख़िलाफ़ थियनि पियूं, ईंदड़ वक़्त में इहो PTI जी जेकी पार्टी आहे उनजा जेके अॻुवान आहिनि या जेके उनमें केसिस में मतलूब माण्हू आहिनि, ईअं ई ख्वार ख़राब थींदा जीअं असांजा थिया आहिनि। त हुकूमत खे खपे त संजीदगी सां, पर आउं नथो सम्झां इमरान ख़ान कंहिं बि जेकी पार्लियामेंटी कमेटी जॾहिं पाण इहे प्रोग्राम कयूं पिया त शाहमूद जी सदारत में इहा मीटिंग हले पई, पर इमरान ख़ान जो अना ऐं ज़िद आहे अपोज़िशन खे नेब जे ज़रिए या ॿियनि कानूननि जे ज़रिए मतिलबु ख़तमु करण जो, हुनखे आवाज़ दॿाइण जो। हू चाहे थो त केर बि पार्लियामेंट में कंध खणी मथे ॻाल्हाए न, अपोज़िशन जो कहिड़ो बि लीडर हुजे, कहिड़ी बि पार्टी सां तालुक हुजे, ऐं जिनजे नाइन केसिस उन्हनि खे बि ठाहियो। त मां सम्झां थो इन जवाब ॾियणु चाहींदुसि। ठीकु आहे, तव्हां खां बिल्कुलु बिल्कुलु नुज़र साहिब अवां खां बिल्कुलु जवाबु वठंदासीं, पर पहिरियां वीर जी खां जवाबु वठूं त इहो को अवां पीपल्स पार्टी ते इहो चयो आहे त असद मूंखे कलभूषण ते बि ॻाल्हाइण जो, मां तव्हांखे जेके हक़ाइक़ आहिनि कलभूषण ॾिसो, जेको इमरान ख़ान जी हुकूमत आहे, भारतीय जासूस जेको दहशतगर्द आहे कलभूषण, उनजी सहूलियतकार बणिजी चुकी अथव। ऐं पाकिस्तान जे ख़िलाफ़ जंहिं दहशतगर्दी कई आहे, जंहिं जासूसी कई आहे, उनखे इमरान ख़ान अपील जो हक़ ॾिए पियो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हीअ हिननि छा कयो, 29 मई ते इहो पंहिंजो जेको 20 मई ते इहो हिकिड़ो जारी कयनि ऑर्डिनेंस, ठीकु आहे, 20 मई ते जारी कयो वियो, 29 मई ते गज़ट जो हिसो बनायो वियो, ऐं 8 जुलाई ताईं कंहिंखे बि ख़बर न आहे। तव्हां नुज़रत खां पुछो, तव्हांखे ख़बर हुई त इहो ऑर्डिनेंस आयो? इहो सॼो राज़ में रखियो वियो, कूड़ ॻाल्हायो वियो पार्लियामेंट में। 29 जून खां वठी 5 जून खां वठी 30 मई जून ताईं इजलास हलियो, वरी हाणे इजलास जारी आहे। त हीअ 29 ॾींहंनि खां पोइ हीउ जेको मंज़र ते आंदो वियो आहे, सिर्फ़ु हुनखे NRO ॾियणु ऐं हुनखे जेको सहूलियत ॾियणु असांखे सम्झ में नथी अचे। जेकॾहिं इंटरनेशनल हिननि खे जेको पंहिंजो खेल सां इहो बिल्कुलु सवाल कंदासीं नुज़रत पठान साहिब खां, उन्हनि खां इहो जवाबु वठंदासीं, पर पहिरियां वीर जी खां इहो जवाबु वठी वठंदो। वीर जी साहिब, हे नुज़रत साहिबा चए पई त NRO त शुरूआति हिननि कई, PP जे को चेयरमैन 30 ते इहो ऐलान कयो हो त हीउ कातिल लीग आहे, उनखां पोइ हुनखे डिप्टी प्राइम मिनिस्टर कयो वियो, मुफ़ामत बि पॉलिसी काई उहा ख़ुदि NRO हुई, NRO त इन्हनि आगाज़ कयो। ऐं चवां थो त सियासत ऐं सियासी माण्हू मुहाबत कंदा आहिनि, इताद ठहंदा आहिनि, इताद टुटंदा आहिनि, इहो पाकिस्तानी तारीख़ रही, MKM सां इताद ठहिया टुटा, इहो सभु रहियो। ऐं चवां थो त पंहिंजो इमरान ख़ान साहब ऐं तब्दीली सरकार पहिरें ॾींहं खां चयो त अगरि मैं ये करूँगा तो ख़ुदकुशी कर लूँगा, अगरि मूं हीअं कयो, अगरि मूं कंहिंखां इताद कयो त ख़ुदकुशी स्टार्ट शुरू चई त जेकॾहिं सियासत करियां उनखां बहितर आहे ख़ुदकुशी करियां। पोइ सियासत में अचण खां पोइ चई जेकॾहिं हिननि वांगुरु ईअं करियां त 15 माण्हुनि खां वधीक कैबिनेट कोन रखंदुसि, साइकिल ते वेंदुसि, ऐं पोइ जेको बि माण्हुनि खे हिकिड़ो ख़्वाबु ॾेखारियो। तव्हांखे जेकॾहिं असां माना जेके पोयूं गवर्नमेंट 70 साल में रहियूं आहिनि, तव्हांखे उनखे अॼु फॉलो पिया करियो ऐं उनजी तव्हां मिसाल पिया ॾियो, त तव्हां त तब्दीली पसंदि हुआ न, तव्हां त सभिनी खे गद्दार ऐं चोर ऐं डाकू चई तव्हां त नवाण करणु आया हो न, त तव्हां त उनखां वधीक सभु कुझु करियो पिया। ऐं तव्हां चयो त असां जेकॾहिं हीअं चओ माना जेको सो
इमदाद वठंदासीं या IMF ॾे वेंदासीं असां ख़ुदकुशियूं करे छॾींदासीं। तव्हां इहा लैंग्वेज असांखे लैंग्वेज पे सेखारियो वञे त मोहतरमा जी पार्टी ऐं लैंग्वेज कहिड़ी था ॻाल्हाइनि, त तव्हां कहिड़ी लैंग्वेज पिया ॻाल्हायो? तव्हां ॿाहिरि मुल्क वञो था ऐं उते वञी चओ था त अगरि मेरे बस में हो तो मैं 500 लोगों को टांग दूं। इहो को दहशतगर्द ॻाल्हाए सघे थो? को सियासी माण्हू नथो ॻाल्हाए सघे? को सियासी माण्हू या वज़ीर आज़म ईअं कीअं थो चई सघे त मैं उहो हिकिड़े नून लीग जे माण्हू जे लाइ चई इसको मूछों से पकड़ के अंदर? इहो को तरीक़ो आहे? ऐं चवां थो त या हिकिड़े जे वफ़ाक़ी वज़ीर टीवी ते अची ऑन रिकॉर्ड आहे, मूं वटि अञा ताईं वीडियो मोबाइल में पई आहे, उन चयो त 1 हफ़्ते के अंदर इतनी नौकरी आएंगी, इतनी नौकरी आएंगी, अगर वो ना आए तो मेरे तिक्का बोटी कर देना। हाणे असीं वाणिया माण्हू वॾो गोश्त खाऊं कोन, पर ॻाल्हि इहा आहे त इहो कहिड़ो तरीक़ो आहे, कहिड़ी ॿोली आहे? दहशतगर्दनि वारी ॿोली आहे न। ॿी शइ इहा त तव्हां थोरो घणो नालो अहसान लाइ असांजो ॿुधो हूंदो, ठीकु आहे, ॾाढो शरीफ़ इंतिहाई मौज़ूज़ माण्हू आहे। हाणे उन माण्हू जे पूरो किरदारु साम्हूं रखो ऐं उनखां पोइ उनखे NRO छो ॾिनो वियो, उनखे कंहिं आज़ादु कयो वियो? चेयरमैन साहिबु साल पहिरीं हिकिड़ो क्वेश्चन रखियो आहे नेशनल असेंबली में, अॼु ॾींहुं उनखे जवाबु कोन थो मिले त असांजी मुल्क जी कस्टडी मां उहो माण्हू केॾांहुं थो वञे। नंबर 1। नंबर ॿियो त जेॾहिं असांजो मुंहिंजो चेयरमैन साहिबु चैलेंज करे थो इन मौजूदा हुकूमत खे, चैलेंज करे थो मिस्टर न्याज़ी खे, ऐं जवाबु केरु थो ॾे? हो शरीफ़ुल नफ़्स इंसान जवाब थो ॾे त तोखे उहा एहसान लो एहसान, उहो जवाब थो ॾे त जेकॾहिं तो सिधो इंसान न थिए त उहो तोसां लका थियो जेको तुंहिंजी माउ जो कयोसि। ऐं उहो कंहिंखे चैलेंज करे कयूं था गवर्नमेंट खे, तब्दीली सरकार खे, ऐं जवाब किथां थो अचे? ही दहशतगर्द जा साथारी शुरू खां वठी हुआ, जॾहिं हुकूमत में कोन हुआ तॾहिं हिननि डिमांड कई हुई त तालिबान जूं ऑफिसूं खोलियूं वञनि, ऐं उहो मौजूदा गवर्नमेंट में अची उन्हनि खे ही सही रस्तो पिया ॾियनि, ऐं ही असां लाइ अहसान कया कलूभूषण सभु उन्हनि जी कड़ी आहे। मौजूदा जेकॾहिं वधीक हिननि खे टाइम ॾिनो वियो, हीअ असांजी रियासत खे तबाह करे छॾींदा, हिनखे वधीक टाइम नथो ॾेई सघे। ठीकु आहे नाज़रीन, ते वठूं था नंढी साई, ऐं साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थियासीं। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार। वक़फ़े खां अॻु में असां ॻाल्हाए रहिया हुआसीं त NRO जे हवाले सां हिकु अॼु PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु तक़रीर कई आहे क़ौमी असेंबली जे फ्लोर ते। वक़फ़े खां अॻु में खीलदास कोस्तानी साहिब इहे सवाल उथारिया हुआ त नेब खे हिकु डायरेक्शन ॾिनी पई वञे, उहा वज़ीर आज़म हाउस मां पई ॾिनी वञे, ऐं इमरान ख़ान जी ज़िद ऐं अना जे करे नेब जे कानून में तरमीम न थींदी। इमरान ख़ान चाहे थो पियो त हर सूरत में मुख़ालिफ़ धुर जे आवाज़ खे दॿाए वञे। जी नुज़रत पठान साहिबा, हीअ के खीलदास कोस्तानी साहिब के सवाल उथारिया आहिनि त इमरान ख़ान जी ज़िद ऐं अना जे करे नेब जे क़वानीन में का उहा तरमीम नथी थिए। हिन हुकूमत जो जेका पाकिस्तान में मौजूदा हुकूमत हली रही आहे, उनजो प्राइम मिनिस्टर जो नालो इमरान ख़ान आहे जी, ऐं उन जा कैबिनेट आहे, उन जा वज़रा आहिनि, उन जी पूरी असेंबली में हुकूमत जो हिकिड़ो सोच आहे जी। सभिनी जी राय इहा ई आहे, प्लस इमरान ख़ान जी सोच न हुजे त पोइ असीं सभु अहिड़ी सोच ते ॻाल्हायूं या अहिड़ियूं मीटिंगूं कंदा वठूं? पाण ते ई सोचो। हिननि खे अगरि असद ज़रदारी या शहबाज शरीफ़ का ॻाल्हि चवंदो या ही छा हुनजे अगेंस्ट वञी कमु कंदा छा? न, पार्टी जी ऑर्गेनाइजेशन में थींदो इहो आहे त जेको चेयरपर्सन जेका ॻाल्हि कंदो आहे, जेको उहो उन अंदाज़ में थींदो आहे। इमरान ख़ान जी सोच आहे तॾहिं इहो कमु थी रहियो आहे, न त कंहिंजी ज़रूरत आहे त नेब जे तरमीम में वेही मीटिंगूं कंदा वठनि पंहिंजे तरफ़ां ऐं पंहिंजे तरफ़ां जेके आहिनि से कमेटियूं ठाहिनि। ऐं ॿियो जेको हिते चयो वियो त अलाए, आउं त गुॾी मुंहिंजे दिमाग़ में सोचींदी आहियां त कॾहिं ही त या नौजवान छोकिरा आहिनि वीर वारा सभु इहे, हिननि खे खपे त मोहतरमा साहिबा जूं पुराणियूं स्पीचिस ऐं उन्हनि खे ॿुधनि ऐं उन्हनि खे तहमुल सबर ऐं तरीक़ो कार ॾिसनि। मुंहिंजो अॼु बि तव्हांखे इहो ई आहे, ऐं मनासी पॉलिटिक्स में थोड़ा सा सेंसिबल आहियूं। कॾहिं कॾहिं असां बि हिन जी उमिरि में हूंदासीं त असां बि जज़्बाती फ़ैसिला कया हूंदासीं, पर असल ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे जेके हसास टॉपिक्स आहिनि जिन सां रियासत ते डायरेक्ट या इनडायरेक्ट इफेक्ट पवे असांजी कंहिं ॻाल्हि जे करे, उन्हनि ॻाल्हियुनि खे छॾियो त लीडरशिप पाण वेही फ़ैसिला वेही करे। जेके शयूं ॾिसो न, अदालत में जॾहिं विया, अदालत उन्हनि खे चयो आहे त तव्हां पंहिंजे तव्हांजे मुल्क जो मुजरिम आहे, तव्हां हुनखे एक्सेस ॾियो, तव्हां ॾियो हुनखे पंहिंजी कोर्टनि में वठी वञी, जेको सज़ा तव्हांजी मुल्क जी आइन मुताबिक़ दहशतगर्दी सज़ा आहे उहा ई सज़ा हिनखे मिलंदी न। पोइ मथां हिनखे NRO करे हिनखे हिंदुस्तान थोरी मोकिलियो वेंदो। जेको असां वटि टेररिस्ट खे जेको सज़ा मिले थी, सज़ाए मौत मिले थी, उहो ई हिनखे सज़ा मिलंदी। सबूतनि समेत सबूत त सभु मौजूद आहिनि। ठीकु आहे, नुज़रत पठान साहिबा, हे जेको खीलदास कोस्तानी साहिब सवाल उथारियो हो त वज़ीर आज़म हाउस मां ऑपरेट कयो पियो वञे, खेल खे त मूंखे सम्झ में नथो अचे। असांजी तमामु सुठी
सुठी पंहिंजो पाण में दोस्ती आहे, पड़ोसी भई लाजिस जे अंदरि, ऐं तमामु सेंसिबल ऐं तमामु पुरवकार ऐं तमामु प्यारो माण्हू आहे खेल, ठीकु आहे। ऐं मुंहिंजे नंढनि भाइरनि जहिड़ो आहे। ऐं सिर्फ़ु एतिरो चवां थी त जेका शइ तव्हांखे ख़बर न हुजे उहा तव्हां उनखे ॻाल्हि खे वधायो या उन ॻाल्हि खे फैलायो ऐं त उहो तव्हां गुनाह जे ज़मरे में अचो था, ठीकु आहे। इहा तोहमत थिए थी, छाकाणि जो असीं चई सघूं था आसिफ ज़रदारी सैफुर रहमान जे अताब जो शिकार रहियो, त सैफुर रहमान में एॾी ज़रूरत हुई छा? नवाज शरीफ़ हो न, वसीफ़ चऊं त माना नैब जेको आहे सो नवाज शरीफ़ जे कंट्रोल में रहियो, त छा जॾहिं वरी पीपल्स पार्टी जी हुकूमत आई, नैब पंहिंजे मुखालिफ़ माण्हुनि खे वठ पकड़ करणु शुरू कई, त छा माना यूसुफ रज़ा गिलानी पे कयो? हिकिड़ो कानून आहे, हिकिड़ा माण्हू आहिनि, हिकिड़ा जुर्म आहिनि जेके तई बेगुनाह आहियो त कसम ख़ुदा जी तई अदालत मां आज़ाद थी वेंदा रहिया। नैब त हिकिड़ो इदारो आहे जेको जंहिंजो दिमाग़ अगरि बेकार शइ आहे त ही फलाणो मुजरिम आहे। असांजे मथां असांजा MNAs, असांजा MPs, असांजा जेके पॉलिटिकल वज़ीर कैबिनेट जा वज़ीर आहिनि, छा उहे हाज़िरिन ते कोन पिया वञनि छा? ये के हिननि खे चयो तो असांजे ॿुधाइजो त कहिड़ा कहिड़ा वज़ीर हिन वक़्तु ताईं नैब जी तलबी में आहिनि? हिकु ॿ त हुया, अलीम ख़ान हुयो, उहो बि जल्दी रिहा थी वियो। जल्दी रिहा थियो? मिसाल 3 महीना थिया न, ॾिसो ख्वाजा बिरादरान 8 महीना मुसलसल। कंहिंजो जुर्म जो को लेवल हूंदो आहे, उनखे अदालतुनि छॾियो, उनखे नैब खे कोन अदालतुनि मां हू निकितो जीअं ॿिया अदालत मां निकिरनि पिया, ईअं हू बि निकिता। तव्हां असांजो जेको डिफेंस मिनिस्टर आहे उहो तक़रीबन हर हाज़िरी ते वेंदो आहे, असांजो पंहिंजो मज़हबी अमूर जो वज़ीर आहे उहा हाज़िरी ते वञे थो। जॾहिं उन्हनि जे मथां रेफरेंस ठही विया ऐं उन्हनि जे सबूत अची विया त हू बि वेंदा बिहाइंड जेल। अगरि जी जी खेलदास कोसानी साहब, नुज़रत ख़ान साहिबा त चवे थी पई त असांजा वज़ीर बि हाज़िरी खाइनि था पिया ऐं इहो त तासुर ग़लति आहे त सिर्फ़ु अपोज़िशन जे ख़िलाफ़ नैब कार्रवाई पई करे, ऐं जेको वज़ीर आज़म हाउस मां उहा ॻाल्हि कई उहा त उहो चए त बेमाना ॻाल्हि आहे। खेल असीं रड़ियूं कोन था कयूं, असीं रोऊं कोन था वेही, असां कमर जे सूर जो करे, असां कैंसर जो मरीज़ जो चई या पंहिंजो कोरोना जो मरीज़ चई कोन था हाज़िरी था भॼूं, असां ख़ामोशी सां वेंदा आहियूं, हाज़िरियूं ॾेई मोटी ईंदा आहियूं। ठीकु है जी खेलदास साहब। ॾिसो असद जी नुसरत जहिड़े नमूने पीपल्स पार्टी जी लीडरशिप ते या PMLN खे सम्झाणियूं ॾे पई या जेके ॻाल्हियूं करे पई या जेके बिल्कुलु पॉलिटिकल वर्कर आहे, मूंखे इज़त ऐं एतिराम आहे अदील आहे जी, पर इहे ॻाल्हियूं सुठो न आहे त पंहिंजे पार्लियामानी पार्टीअ पंहिंजे वज़ीर आज़म खे सम्झाए, उनजे ॻाल्हाइण जे गुफ़्तनि खे उनखे चवे, उनजे जेके मुराद सईद टाइप जेके माण्हू आहिनि जेके रोज़ानो अची असेंबली जे फ्लोर ते अपोज़िशन गारियूं ॾियनि था। खेल तूं त हथ थो करी, सॼो वक़्तु ताईं इजलास हले थो, गारियूं ॾियणी सुबुह खां शुरू था कयो, जेसि ताईं इजलास हले पोइ वरी पॉइंट खड़ी बीह चवंदा त कोरम कोन्हे, जेॾीमहिल गारियूं तव्हां असांखे विझणी पए त ओॾीमहिल कोरम को यादि कोन हो, ईअं थोरी कबो आहे। मूंखे ॻाल्हाइण ॾियो त मां ॻाल्हायां। जी 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 बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मां चवां थो, मां तव्हां बिलावल साहब लाइ या ॿियनि लाइ चवंदा आउं सभिनी लीडरनि जी इज़त कंदी आहियां, मुंहिंजी तरबियत में इहो आहे। जी खेल साहब, इहा तव्हां पंहिंजे रवैयो पैदा कंदो, हुकूमत जेकी आहे, हुकुमरान जेको आहे हलंदो आहे लाइन में मामलो मसलो थिए पियो, आवाज़ सही न पियो थिए, असां खेलदास साहब खे हिकु दफ़ो ॿीहर वठंदासीं, पर जी खेलदास साहब सां असांजो राब्तो अच्छा खेलदास साहब सां असांजो राब्तो मुंतक़िल थियो आहे, जीअं वरी ॿीहर बहाल थींदो त असां ईंदासीं। वीर जी साहब, अॼु मुराद सईद इहो वज़ीर आज़म जी स्पीच खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे, सॉरी बिलावल साहब जी स्पीच खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बिलावल अॼु जेको खंड चोरी जा इल्ज़ाम लॻाया त खंड चोरी त सब्सिडी त सिंध हुकूमत ॾिनी आहे, उन मां त इस्तफ़ादो सिंध हुकूमत वरितो आहे, फ़ाइदो सिंध हुकूमत वरितो आहे, त पोइ खंड चोरी जा इल्ज़ाम वफ़ाक़ी हुकूमत ते कीअं? अदा ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, वज़ीर आज़म नोटिस वरितो, जिन मामलनि ते वज़ीर आज़म नोटिस वरितो हिकिड़ी कमेटी ठाही ऐं कमेटी नाला ॿुधाया त भाई फलाणा 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 माण्हुनि चोरी कई आहे, ऐं पोइ जेके पैसा ट्रांसफ़र थिया उनजी लिस्ट तव्हां साम्हूं रखो त कहिड़े कहिड़े शुगर मिल खे पैसा ट्रांसफ़र थिया, सही उहो सॼी डेटा मौजूदु आहे, मीडिया ते पब्लिश थी चुकी आहे, तमामु घणनि ते बहस थी चुको आहे, नाला अची चुका आहिनि, उनखां पोइ फौरी तौर ते अच्छा नाला अचण खां पोइ बि गिरफ़्तारियूं न थियूं, छो न थियूं? ॻाल्हि इहा आहे न, कंहिं ॾिनी सब्सिडी, हाणे अची असां 35 सालनि खां कंदासीं, 1947 खां तव्हां शुरू कयो, शौक़ु पूरा कयो, पर ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां नाला अचण ऐं प्रूफ थियणु, साबित थियणु ऐं कंहिंखे पैसा विया ट्रांसफ़र थिया,
2002 सालनि जे अंदरि त उहो जॾहिं हर डेटा साम्हूं अची वई ऐं नेशनल असेंबली जे फोरम ते अची वई त उनखां पोइ बि तव्हां माण्हू गिरफ़्तार कोन था करियो, माण्हू ॿाहिरि भॼी था वञनि ऐं पोइ वेही हिते माण्हुनि खे तव्हां लेक्चर था ॾियो। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? ईअं कोन थींदो आहे। ॻाल्हि इहा आहे त सवाइ हिन जे त हिन पोइ हुकूमत खाई वई, कुझु कोन थियो, चोरियूं धाड़ा अहिड़े क़िस्म जो, उहो पंजाबी में ॾाढी सुठी कहावत आहे, 2 टे दफ़ा ॾेई चुको आहियां, त उतूं उतूं खाई जाओ, विचूं रोड़ा पाई जाओ। त हाणे उतूं विचूं खाई जाओ, उतूं रोड़ा पाई जाओ, माना अंदरो अंदरो तव्हां सभु खाईंदा वञो, पंहिंजे दोस्तनि खे धाड़ेल जो कोन मिसाल हिकिड़ो ॾींदा आहिनि, हिते सिंध में इलाही मशहूरु कहाणी आहे त उहो हिकिड़ो को धाड़ेल हूंदो हो, ॾाढो मशहूरु ऐं ईमानदार धाड़ेल हूंदो हो। पोइ छा कंदो हो, पंहिंजो सॼो टोलो जेको आहे उन टोले खे जेको बि धाड़ो हणंदो विराए ॾींदो हो, पाण कोन रखंदो। इंतिहाई शरीफ़ माण्हू हो, ईमानदार माण्हू हो, पाण धाड़े जो पैसो हुनजे लाइ हराम हूंदो हो। पोइ जेके बि टोलो हूंदो हुनखे विराए ॾेई छॾींदो, वाह हेतिरा तूं खण, हेतिरा तूं खण, मां इहे हराम जा पैसा नथो खायां। पोइ पछाड़ी चवंदो, ॾिसो पर मुंहिंजो सॼो ख़र्च तव्हां सभु गॾिजी भरींदो। अच्छा, ठीकु आहे न? त इहो माना अवां चवण जो मतिलबु इहो आहे त खंड जी जेका मेन जेको किरदारु हो हुन में जहांगीर तरीन, हाणे जहांगीर तरीन जेको मुल्क खां ॿाहिरि वियो आहे, इहो हुकूमत जी रज़ाख़ुशी सां वियो आहे, हुकूमत जे हिन सहकार सां ॿाहिरि वियो आहे? न, इहो तव्हां सुप्रीम कोर्ट खां मथे कोई इदारो आहे? तव्हांखे यादि हूंदो जॾहिं नवाज़ शरीफ़ ॿाहिरि वियो त उनखां पोइ हिननि वफ़ाक़ी वज़ीर जेके आहिनि उहे मीडिया ते अची, नेशनल मीडिया ते अची हिननि चयो त ॾिसो ॾिसो कोर्ट मोकिले छॾियो, कोर्ट मोकिले छॾियो, ॿिए ॾींहुं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चयो त न, तव्हां ग़लति पिया चयो, हुकूमत मोकिलियो आहे। त फौरी तौर वज़ीर आज़म चयो पंहिंजी काबीना खे, चुप, ख़बरदार, का बि स्टेटमेंट न ॾिजो, बसि जेको थियो त दफ़न कयो। हुकूमत इहे सुप्रीम कोर्ट थी चवे, अॼु त सुप्रीम कोर्ट चयो आहे त नेब जेको आहे सो यूज़ थी आहे, उहो खेलंदासीं या ॿियो या आऊं या तव्हां चवण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान थी चवे त तव्हां अपोज़िशन खे टारगेट बणायो नेब जे थ्रू। सुप्रीम कोर्ट खां मथे कहिड़ो इदारो आहे जंहिंखां तव्हां इन्वेस्टिगेशन कराईंदो? हिन खां मथे कोई इदारो आहे जंहिंखे तव्हां ऑथेंटिक चवंदो? हिन खां पोइ त ॻाल्हि ख़तम थी वञे न। आइनी तौर ते कहिड़ी हैसियत, जॾहिं सुप्रीम कोर्ट चवे त तव्हां टारगेटेड पिया ठाहियो ऐं चवे पई सुप्रीम कोर्ट, उन में तव्हां पढ़ो, उन में लिखियो पियो आहे 87 पेजनि जी आहे जजमेंट, उन में लिखियो आहे त भाई जेके बि तव्हां गिरफ़्तारी कयूं इलीगल आहिनि। अच्छा, छो त सिविल केसिस आहिनि न, सिविल केसिस क्रिमिनल न आहे। क़तल जे केस में फौरन गिरफ़्तारी इन करे थी वेंदी आहे, माण्हू भॼी न वञे, पर पोइ बि जेकर तव्हांखे ख़दशो आहे तव्हां हुनजो हुन लिस्ट में नालो आणे छॾियो ताकी माण्हू ॿाहिरि न वञी सघे। पर हे जेके तव्हां गिरफ़्तारियूं कयूं आहिनि इहे सभु टारगेटेड आहिनि, गैर क़ानूनी आहिनि। उहो सुप्रीम कोर्ट चवे थी पंहिंजे हुन में जजमेंट में, ऐं सुप्रीम कोर्ट जी जजमेंट जेका आहे उहो कानून जो हिसो हूंदी आहे। हाणे जॾहिं बि अहिड़े को क़िस्म जो केस ईंदो त ईअं सुप्रीम कोर्ट जे इन फ़ैसिले जो रेफरेंस ॾिबो त हीअ त हाणे हिकिड़ी क़िस्म जी अथॉरिटी आहे न, त रेफरेंस केस आहे। त हाणे हिन केस जे सुप्रीम कोर्ट जॾहिं बि का डायरेक्शन ॾींदो आहे उनखां पोइ रियासत या हुकूमतूं वेही उन ते गौर वीचार करे ऐं उनखे बहितर बणाईंदियूं आहिनि, कानून साज़ी कंदियूं आहिनि। ठीकु आहे। नुज़रत पठान साहिबा, खेलदास पंहिंजो वीर जी कुली साहिब त चवे थो पियो त खंड कमीशन ते हिकु त हुकूमत हींअर ताईं का कार्रवाई न आहे कई, ॿियो जहांगीर तरीन खे त हिन जी मर्ज़ी सां हू ॿाहिरि वियो आहे, या त सुप्रीम कोर्ट बि चवे त जहांगीर तरीन खे हुकूमत हितां कढियो आहे? मूं जेको जजमेंट कोन पढ़ी आहे, न की मूंखे ख़बर न आहे त सुप्रीम कोर्ट छा चयो आहे ऐं हिननि उन पेरा जो छा मतिलबु वरितो आहे। लेकिन मुंहिंजे ख़्याल में सिंध में तक़रीबन ज़रदारी ग्रुप जूं मिलूं आहिनि ऐं ज़रा सब्सिडी मिलंदी आहे त उन्हनि खे ई मिलंदी आहे, मिलण खे मिलंदी आहे, उन आबादगार खे या उन्हनि खे कोन मिलंदी आहे। ऐं सालनि खां वठी सिंध जे अंदरि जेको आहे सो जहिड़ो तरह कमंद जी पोख करण वारनि माण्हुनि खे ऐं नंढे आबादगार खे जेॾो नुक़सानु थियो आहे हुन में, उहो शायदि ई छो त असांजी बनियुनि में बि जेको कमंद वेंदो आहे हुनखे सुकाए हुनजो वेट घटि करे सफ़ा ज़ीरो ते हाणे पोइ वरी पंहिंजी मर्ज़ी सां उन्हनि खे पैसा ॾींदा आहिनि, मिडिल मैन ईंदो आहे, सभु कुझु ईंदो आहे। इहा हिकिड़ी पूरी माफ़िया ग्रुप आहे, उहो हिते न आहे, पंजाब में बि हूंदो, सरहद में बि हूंदो, हिते बि हूंदो, हुते बि हूंदो, पर एक्चुअली इहो हिकिड़ी ज़्यादती आहे। जेकॾहिं उन में इहे माण्हू आहिनि जिन जा बि नाला आहिनि, चाहे उहो ज़रदारी ग्रुप जो माण्हू हुजे, चाहे उहो शरीफ़ बिरादरी जो माण्हू हुजे, चाहे उहो जहांगीर तरीन हुजे या जेको बि हुजे, अगरि उन्हनि जे मथां केस ठहे थो त FIR लिखजणु खपे। FIR अगरि लिखी पई आहे त उहो अरेस्टिंग थियणु खपे। जेकॾहिं हू सम्झंदा त रेफरेंस तयारु थींदो ऐं उनखां पोइ उन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, त जेको बि तरीक़ो आहे। हुकूमत में अवां वेठा आहियो, अवां इहे सभु कमु कयो न, त कमीशन बि अवां जोड़ी, रिपोर्ट बि अची वई। सम्झो तव्हां छा पिया सम्झो त हुकूमत रुॻो हिननि जूं तकरीर वेही ॿुधंदी आहे छा? हुकूमत जे अंदाज़ में कमु करे रही आहे। असांखे वाह करणु कोन ईंदो आहे, कांग कोन आहियूं जो कऊं कंदा हुआ तूं, असां
सही आहे। असां रिफॉर्म्स करण आया आहियूं, रिफॉर्म्स करे असां 5 साल में जॾहिं इलेक्शन जो अनाउंसमेंट कंदासीं न, ओॾी महिल असीं ॿुधाईंदासीं, असां पंहिंजो पेपर ठाहींदासीं, ॿुधाईंदासीं असांजा ही कानून हा, असां ख़ुदि केतिरी कानून साज़ी पिया कयूं, अलाए केतिरनि क्रिमिनल जेके सेक्शन्स आहिनि जिन ते मां पाण बि कमु कयां, केतिरा ई जेके आहिनि से ह्यूमन राइट्स जा वायलेशन्स थी रहिया आहिनि उन्हनि ते मां कमु पई कयां। इहे जॾहिं कानून ठही जॾहिं 5 साल में लहंदासीं तॾहिं ॿुधाईंदासीं बाबा असां ही कमु कयो आहे। खंड चोरी वारो मामलो जेको इन ते बि छा 5 साल अञा इंतज़ार करणो पवंदो? तव्हां ॾिसंदा इहो बेफ़िक्र खंड चोरीअ ते जॾहिं हथु पवंदो त ओवरऑल सभिनी पवंदो, पोइ वरी चवंदा त बाबा इहा असां सां ज्यादती थी वेली, असां सां सियासी इंतकाम थी वियो, असां सां ज़ुल्म थी वियो, असां त बेगुनाह हुआसीं, असीं त शरीफ़ माण्हू हुआसीं, असीं डाकू कोन हुआसीं, असीं शरीफ़ हुआसीं, असां कखपति मां लखपति कीअं थी वियासीं, असांजी त पड़ ॾाॾे जी मिल्कियत हुई, असीं महलनि जा मालिक थी वियासीं, असां जेको आहे सो लंडन में महल वठी छॾिया, दुबई में महल वरिता, जर्मनी में वरिता, फ्रांस में वरिता, इहा त असांजो पड़ ॾाॾे जी मिल्कियत हुई। ठीकु आहे, उनजो को मनी ट्रेल न हूंदो। पोइ छा चऊं रुकावट कहिड़ी आहे? तव्हां हुकूमत में वेठा आहियो, सभु इदारा तव्हां वटि आहिनि, डिक्लेयर थी चुका आहिनि त इन्हनि खंड चोरी में इन्वॉल्व आहिनि, कमीशन वारी। तव्हां सिर्फ़ु नंढड़ी शयुनि ते न वञो, खंड चोरी थी आहे, असां जेको आहे इन ते बाक़ाइदा हिकिड़ो कमु थिए पियो ऐं ॾाढो साहिब हाणे खंड चोरी नंढो कमु त न आहे, आवाम जा अरबे रुपया हा जेकी हिकु त सब्सिडी में वरितऊं, ॿिया खंड महांगा करे वरितऊं। सिर्फ़ु को नंढे कम ते कमु न पियो थिए, अञा वॾा कम आहिनि, इन खां ख़तरनाक कम आहिनि जेके कुझु अर्से में नज़र ईंदा ऐं तव्हांखे बिहाइंड द बार, चाहे उहो कंहिंजे तरफ़ जा माण्हू हुजनि, बिहाइंड द बार तव्हांखे उहो माण्हू मिलंदा। इहे सभु शयूं हिकिड़े लेवल ते वञणो आहे। पाकिस्तान जी ही शक्ल कोन्हे, पाकिस्तान जी हिकिड़ी बहितर शक्ल थी रही आहे ऐं ॾिसिजो इंशाअल्लाह पाकिस्तान हिकिड़ी पंहिंजी स्टैंडर्ड केर इहो कोन चवंदो त पाकिस्तान में जेको मनी लॉन्ड्रिंग थिए थी या मॉडलूं खयूं थियूं वञनि पैसा, या चाचो मामो या चीनी चाचो या जेको सो भाइटो भाइटी मिल्कियत खयो पियो वञे। पुछे न हजी स्कैंडल थियो, हेॾो वॾो हजी स्कैंडल थियो, माण्हुनि जी तबाही करे छॾियूं, केर पुछण लाइ तयार कोन। इहो त इमरान ख़ान जी हुकूमत जो पंहिंजे दोस्तनि खे बि वाइको करे छॾियो अथसि, हिननि केतिरनि माण्हुनि खे वाइको कयो, ॿुधायो त सही न। ठीकु आहे जी वीर जी। ॿ ॻाल्हियूं। नंबर 1 त जेकॾहिं तव्हां संजीदा आहियो ऐं तव्हां चओ था जांच हले वरी गिरफ़्तार कंदासीं त रड़ियूं थींदियूं, भई अपोजिशन वारनि खे तव्हां जेल में हणी छॾियो आहे, कहिड़ो माण्हू बचियल आहे, या उहो बेल ते आहे पर ECL में नालो आहे, मुल्क खां ॿाहिरि नथो वञी सघे। हिकिड़ी न्याणी आहे पंहिंजे पीउ सां मिलण जे लाइ बीमार आहे, रड़ियूं करे बीह रही आहे, तव्हां कोन पिया छॾियो। पर ॿिए पासे जेकॾहिं तव्हां संजीदा आहियो त उहो तव्हांजे हथनि मां विया की भला ठीकु आहे तव्हां गिरफ़्तार न कयो, तव्हांजो प्यारो हो, तव्हांजो ATM हो, जेको बि हो, पर घटि में घटि ECL में नालो त रखो आहे, ॿाहिरि त न वञनि, छो त इंक्वायरी पई हले, नाला अची विया आहिनि, उनखां पोइ ॿाहिरि कीअं भॻो? ॿिया नथा वञी सघनि, अपोजिशन वारो को वञी ॾेखारे न, सभु ECL में नाला आहिनि, बेल ते आहिनि, के गिरफ़्तार आहिनि, के जेल में वेठा आहिनि, अञा केस कोन ठहिया आहिनि। ॿी शइ त तव्हां मनी लॉन्ड्रिंग करे 2 सालनि खां, हलो ठीकु आहे, तव्हांजे हथ में आहे सभु कुझु, नेब तव्हांजे हथ में आहे, इदारा तव्हांजे हथ में आहिनि, त तव्हां उन्हनि ते रेफरेंस दाख़िल करियो। के माण्हू गिरफ़्तार आहिनि, के ज़मानत ते आहिनि, पर ECL में नाला आहिनि, ॿाहिरि को बि कोन वेंदो, तव्हां ठाहियो उन्हनि ते रेफरेंस दाख़िल करियो न। माण्हू वेठा आहिनि, साल थी वियो, तव्हां को रेफरेंस नंबर 1। नंबर 2 त आवाम खे इहो रुगो जवाबु न ॾियो त असां हुनखे झलियो कोर्टनि छॾे, हुनखे झलियो कोर्टनि ते छॾे ॾियो, पर ॻाल्हि इहा आहे त तव्हां मनी लॉन्ड्रिंग जी अॼु बि ॻाल्हि था करियो, पर 2 सालनि खां तव्हां आहियो ऐं तव्हांजो बयानियो इहो आहे त हिते रोज़ानो 10 अरब मनी लॉन्ड्रिंग थिए थी ऐं 10 अरब जी करप्शन थिए थी, 12 अरब जी। हाणे 12 अरब डेली, ठीकु आहे, 12 अरब डेली मनी लॉन्ड्रिंग ऐं 10 अरब जी करप्शन। हाणे जेके 2 साल जेके थिया आहिनि न, उन 2 सालनि में इहे अमीन ऐं सादिक ऐं वेठा आहिनि, सफ़ा छा चवनि इंसाफ़ पसंद है, शरीफ़ माण्हू वेठा आहिनि, न को करप्शन था कनि, न को मनी लॉन्ड्रिंग था कनि, त हिन 2 सालनि में जेका आख़िर कुझु त बचियो हूंदो न, जेका पहिरीं रोज़ाना 10 12 अरब माना कुल मिलाए 20 अरब डेली बेसिस ते पिया वञनि ॿाहिरि, त उहे हिन 2 सालनि में केतिरा बचा आहिनि, तव्हां इहो त ॿुधायो भला। नुसरत पठान साहिब, वीर जी कुली साहिब चयो पियो त असां ते त इहो इल्ज़ाम हो त असां 10 अरब रुपया डेली जी करप्शन पई थिए, 12 अरब रुपया मनी लॉन्ड्रिंग पई थिए, उहे त हाणे हुकूमत बचाया हूंदा कोन बचाए पए, त उन ते त तव्हां खज़ाने में कुझु छॾे विया हुआ छा जो तव्हांजी घर जो मानी हले पई? यकीनन का न का त स्ट्रेटजी ठहियल हूंदी न। ये तो कने घणनि हिननि जे पंहिंजनि ई घणनि माण्हू न मस्जिद वारनि ऐं जेको इहो कयो अथनि पंहिंजो शुगर मिल जी जेको ग्रुप आहे हिननि जो ओमनी ग्रुप, उन्हनि घणा पैसा ॾिना आहिनि, मंशा घणा पैसा ॾिना आहिनि, नवाज शरीफ वारनि घणा पैसा ॾिना आहिनि। पर नुज़रत पठान साहिब, हिक ऑडिट जनरल जी रिपोर्ट हुई त उन में त इहो इंकशाफ कयो वियो त 272 अरब रुपए जी करप्शन थी आहे गुज़िरियल साल। उन में के सियासी माण्हू जो नालो आयो?
इदारनि खे अवां पिया रन कयो न, इदारनि खे तव्हां पिया रन कयो। इदारनि में जेकॾहिं ब्यूरोक्रेसी जो दिमाग़ हिननि 40 सालनि खां ख़राब कयो आहे, उन्हनि खे हिकिड़े रत उन्हनि जी ज़ुबान ते हणी छॾियो आहे, उहा ब्यूरोक्रेसी अॼु जेतिरा प्रॉब्लम्स क्रिएट करे पई हिन मौजूदा हुकूमत जे लाइ, हिननि जे चवण ते, छो त हू उन्हनि जा आलेकार हूंदा हुआ न, इहे उन्हनि माण्हुनि खे अॻियां वठी वेंदा हुआ, उन्हनि माण्हुनि खां पंहिंजा कम पंहिंजा खटाईंदा हुआ, त ज़ाहिर हुननि खे उहो नशो चढ़ियल आहे। हिते उहा नथी थिए त पोइ हाणे हुनखे बेचैनी आहे त कीअं फेल कयूं, पॉलिसीज़ खे कीअं फेल कयूं। ही माण्हू हिननि ख़रीद कया आहिनि, हीअ खरबपति माण्हू आहिनि। तव्हीं छा था सम्झो त सिंध जो माण्हू बुखियो कुते जी वैक्सीन बि जिन खे न लॻी मिले, जिन खे जेको आहे सो एड्स थी वञे हली, उन्हनि माण्हुनि जो जेको डिस्प्रिन जिन खे न मिले, उन्हनि माण्हुनि जो पैसो किॾां वञे थो। पंजाब में जेको इहे जेको हले पई चीनी जी मनी ट्रेल जेको ॾिसो न, इल्ज़ाम हणनि ते अचां न त आउं बि ॾाढा इल्ज़ाम, मूं ॾाढी सॼे अंदाज़ में पे ॻाल्हायो, आउं इल्ज़ाम हणनि ते अचां त आउं बि सियासी माई आहियां, आउं बि ॾाढा इल्ज़ाम हणी सघां थी, पर हिन जो फ़ाइदो कुझु कोन्हे। पाण खे चोर छो कयूं असीं, ब्यूरोक्रेसी ते छो नथा कंट्रोल कयूं। अवां नुसरत पठान साहब इहो पिया चओ था हिन वक़्तु जेका ब्यूरोक्रेसी बि करप्शन जे वर चढ़ियल आहे, पेर खां वठी सर ताईं जेका करप्शन में इन्वॉल्व आहे, उन में बि पीपल्स पार्टी ऐं नून लीग जो किरदारु आहे। बाबा ॾिस जेको कल्ह क्लार्क अपॉइंट थियो, जेको कल्ह 17 ग्रेड जो माण्हू अॼु खां 30 साल पहिरीं थियो हो, उहो हींअर 20 ग्रेड जो ऑफिसर थी वियो। ठीकु आहे, सही 20 ग्रेड जो ऑफिसर थी वियो, त एतिरा साल त हुन हिननि सां पे मज़ा वरिता न। उहो ज़ाहिर आहे इहे त कोन्हे न। ठीकु आहे, वीर गुल साहब, हाणे असां प्रोग्राम छा कंदा आख़िरी हिसे में आहियूं, ऐं नुसरत पठान साहिबा चए थी कि 272 अरब रुपयनि जी जेका करप्शन थी आहे, उहा उनमें काई ब्यूरोक्रेसी इन्वॉल्व आहे। ब्यूरोक्रेसी हाल तव्हां कयो, ऑडिट रिपोर्ट में करप्शन आहे, उनमें छा केर ब्यूरोक्रेसी, भाई ब्यूरोक्रेसी आहे, तव्हां वज़ीर आज़म आहियो, तव्हां हुकूमत जा धणी आहियो, अगरि तव्हां ब्यूरोक्रेसी तव्हांजी नथी ॿुधे या नथा तव्हां उनजे ख़िलाफ़ कोई एक्शन खणी सघो, त पोइ छॾे ॾियो न। तव्हां नथो त असांखे ख़बर आहे तव्हांखे कोन थो थिए, तव्हां बेबस आहियो, छो तव्हां अञा ताईं सेखड़ाट जे प्रोसेस में सीख रहा आहियो। हू असांजो वज़ीर आला चए थो सीख रहा हूं, वज़ीर आज़म चए थो मूंखे ख़बर ई कोन हूंदी आहे, मूंखे या टीवी या पठान साहब कुछ कमेंट। जी नुसरत साहब, 88 में बेनज़ीर भुट्टो साहब जी हुकूमत आई, वीर जी शायद उम्र न हूंदी उन टाइम ते, 88 में हुकूमत आई, असीं उन सां गॾु हुआसीं। को ब्यूरोक्रेट प्राइम मिनिस्टर जी ॻाल्हि कोन ॿुधंदो, तव्हांखे ख़बर आहे? अच्छा, को 8 महीननि में बेनज़ीर साहब जी हुकूमत ख़त्म थी वई, छो त मैनेज करण कोन आयो। ख़ुदि पीपल्स पार्टी जा वज़ीर करप्शन जे शिकार थी विया, उन्हनि ब्यूरोक्रेसी हैरायो वज़ीरनि खे। ठीक है, तो ये भी करो तो ऐसा हो जाएगा। मिस्टर 10% करे लाए छॾियो। ठीक है जी, फाइनल कमेंट वीर जी साहब। ॻाल्हि इहा आहे त 2 साल गुज़री चुका आहिनि, हिननि जो सॼो बयानियो हुयो त असां इंतिहाई शरीफ़ माण्हू आहियूं, असां जीअं ईंदासीं त हिकिड़ा त 200 अरब ॿाहिरि पिया हुआ, उहे फौरन अची वेंदा, उन मां 1 अरब असां उन्हनि खे जेको कर्ज़ु आहे हिनखे मोटाईंदासीं, 1 अरब पाकिस्तान ते क़वाम ते ख़र्च कंदासीं। ऐं ॿियो हिननि इहो चयो त असां छो त ईमानदार आहियूं, ॿाहिरी इन्वेस्टमेंट पाकिस्तान में इन करे नथी अचे जो हुकुमरान चोर आहिनि, हाणे असां जीअं ईंदासीं तीअं ॿाहिरां डॉलरनि जी बारिश अची वेंदी। हिननि खे उन बयानी ते जवाबु ॾियणु खपे न, पोयां छा थियो अॻियां छा थियो, रुगो इन ते उन बयानी ते असां क़ाइमु आहियूं। वीर जी कुली साहब, ॻाल्हि क़ाइम जी न आहे, कायम रुगो रहणो आहे छा सही जमार, माना कंटेनर खां लहणो ई कोन्हे। 5 साल में रुगो तव्हांखे इहो चवणो हूंदो, पोयां 85 खां ई थींदो रहियो, 47 खां ई थींदो रहियो, 88 में ई थींदो रहियो। भाई तव्हां 2 साल में छा कयो, तव्हां हाणे उहो ॿुधायो न। 2 साल वॾा हूंदा आहिनि। हिननि चयो त असां 100 ॾींहनि में, हिननि जॾहिं कोन आया हुकूमत में, हिननि चयो त 100 ॾींहनि में असां तब्दीली हाणे ॾेखारींदासीं। हाणे 2 साल थी आहिनि, पोइ घोड़ा पिटा। ठीक है, वॾी महिरबानी वीर जी कुली साहब, नुसरत पठान साहिबा ऐं खेलदास कोस्तानी साहब, अवां टिनि मौजूद महिमान असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, सां गॾु अॼु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त, अलावाई।